साईं बिलावल साहब चए थो त मुंहिंजा हथ साफ़ आहिनि ऐं वाहिद सियासतदान आहिनि जंहिंजा हथ साफ़ आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त हथ साफ़ ज़ाहिर बिलावल साहब पाण ते करे सवाइ ही फॉरेन मिनिस्ट्री जे कंहिं डायरेक्ट हिते सिंध में या कंहिं में ॿी मिनिस्ट्री में त साईं रहिया कोन्हनि। फॉरेन मिनिस्टर ते अॼु ताईं मूंखे यादि नथो पए ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां जेके मूंखे यादि आहिनि हुन खां को ॿियो हुजे त मूंखे यादि कोन्हे त कंहिं ते बि करप्शन जा चार्जिस लॻा ॿियूं हुकूमतूं बि आयूं शामिद कुरैशी ते बि करप्शन जो चार्ज न आहे शायदि हुन में को एतिरो हूंदो कोन्हे मामिलो अलाए कीअं थींदो आहे फॉरेन मिनिस्ट्री जो। लेकिन सवाल इहो आहे त साईं ते बिल्कुलु न आहे त को डायरेक्ट केस दाख़िल थिए बिलावल मतिलबु इल्ज़ाम लॻो हुजे त भई हिन फलाणी शइ में बिलावल भुट्टो ज़रदारी को पैसा वरिता या ॾिना या कया, इहो बिल्कुलु न आहे। सही थो चवनि बिलावल साहब। लेकिन बिलावल साहब छा जंहिं पार्टी जी हुकूमत 15 साल रही उनजा चेयरमैन त आहिनि न, उन 15 सालनि में छा अॻु वारनि जो हिसाब त बिलावल साहब खे न ॾियणो आहे, उते बि कमु लथो पियो हो जेका 15 साल अॻु हुकूमतूं हुयूं सिंध में। लेकिन छा हिन में सिंध हुकूमत में करप्शन नाले का शइ न हुई छा? हिते जेको चवनि था सिस्टम हलंदो, इहो छा हो? जी हा, जंहिंजा 11 मुख़्तियारकार हटाइनि पे, ही पियो थिए हू पियो थिए, बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी, काका अलिफ बे, इहे छा हो? बची वियो वरी सिस्टम मोटी बि आयो। सिस्टम थोरो धकण जी कोशिशि कयूं, हाणे वरी सिस्टम हले पियो सूबे में। त उहो सिस्टम त नालो ई करप्शन जो हो न। जी हा। हाणे अगरि उहो मुबैना तौर ते जेको बि करप्शन सिस्टम हो त ठीकु आहे। अगरि बिलावल साहब न कयो पंहिंजे हुन ते पाण ते छंडा कोन्हनि पर पाण हथ सां न वरितई, पर पोइ हिन अलाउ कीअं कयो? जेको मीर साहब बि ॻाल्हि कनि पिया पंहिंजी पार्टी जी हुकूमत में इहो सभु कुझु थियणु कीअं ॾिनई? छाकाणि त ईअं त न आहे त इहे समूरा इल्ज़ाम जेके आहिनि 15 सालनि जा उहे सभु जा सभु ग़लति आहिनि। या त बिलावल साहब इहो चए त सिंध जे माण्हुनि खे एतबार अची वेंदो त 15 सालनि में सिंध में हिकु रुपए जी करप्शन न थी आहे। जी हा, हुकूमती सतह ते माण्हुनि जेके पैसा ज़ाहिर पीपल्स पार्टी जा जेके चाहींदड़ हूंदा उहो ॻाल्हि यकीन करे वठंदा त भई बिलावल साहब चए थो त 1 रुपए जी करप्शन सिंध हुकूमत में न थी आहे 15 सालनि में। खिलो था, संजीदा ॻाल्हि आहे, हथ सां ॾिना आहिनि सभिनि। भई लेकिन ॻाल्हि इहा आहे त चवणु त दावा त कजे, जीअं साईं दावा करे थो त हुन 1 रुपयो न वरितो आहे, ठीकु आहे, ईअं साईं चए न त सिंध छाकाणि अगरि हुकूमत बिलावल साहब इहो चए थो न हुकूमत में थी हूंदी करप्शन ऐं न इन्वॉल्व आहे त इहो काफ़ी न आहे न। साईं खे चवणु खपे त सिंध हुकूमत में बि 15 सालनि में 1 रुपए जी करप्शन न थी आहे त थोरो माण्हुनि खे वधीक तसल्ली थींदी।